वज़ीर आज़म सां अज़रबैजानी सदर जे ख़ासि नुमाइंदे ख़लीफ़ ख़लीफ़ोव जी मुलाक़ात दौरान ॿिन्ही विच में इलाइक़ाई सूरतहाल ऐं गॾियल सहकार जे हवाले सां ॻाल्हियूं। अज़रबैजान जे सदर जे ख़ासि नुमाइंदे सदर जो ख़त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अज़रबैजान जे सदर इल्हाम अलियोव लाइ नेक ख़्वाहिशुनि जो पैगाम ॾिनो। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त अज़रबैजान जे $2 अरब जी सीड़पकारी मुआहिदे जे वेझो पहुची विया आहियूं। तुर्की जे चीफ ऑफ जनरल स्टाफ जी GSU आमद पाक फ़ौज जे दस्ते पारां गार्ड ऑफ ऑनर पेश। ISPR जो चवणु आहे त तुर्क जनरल फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में पाक तुर्किया दिफ़ाई ऐं अस्करी सहकार खे हथी वठाइण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। इलाइक़ाई ऐं आलमी सिक्योरिटी सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात में तरबियत, गॾियल मश्क़ुनि ऐं सलाहियतुनि में वाध लाइ सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर पाक तुर्किया बहिरड़नि लाॻापनि खे उजागर कयो ऐं तुर्क फ़ौज जी सहकार जी वाखाण कई। तुर्क जनरल पारां बि पाक फ़ौज जे पेशावरनि सलाहियतुनि जी वाखाण। बलोचिस्तान में फोर्सिस जूं फितनाल हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवाइयूं ऐं 41 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस हरनई में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो, जंहिं दौरान भारतीय स्पॉन्सर्ड 30 ख़ारिजी मारिजी विया। पंजगोर में बि इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान 11 ख़ारिजी मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस रहिया। कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा महफ़ूज़ ठिकाणा पिणु तबाह कया विया। इलाइक़े में वधीक दहशतगर्दनि जे ॻोल्हा लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां वॾी अंग में हथियार ऐं बारूदी मवाद हथायो। जवान गैर मुल्की सरपरस्तीअ में थींदड़ दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी बिलाल हाउस कराची पहुची वियो। अॻुवाणनि सां मुलाक़ात। PV चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि बिलाल हाउस में मौजूदु। ज़रियनि जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी सां बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात में गुल प्लाज़ा सानी समेत कराची जे ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म सनअतुनि लाइ बिजलीअ जी क़ीमत में ₹4.04 फ़ी यूनिट जी घटिताई जो ऐलान करे छॾियो। शहबाज़ शरीफ़ एक्सपोर्टर्स ऐं कारोबारी शख़्सियतुनि में अवार्ड विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब दौरान चयो त फील्ड मार्शल जे ख़ुसूसी सहकार सां केतिरा ई मसइला हल कया। पाकिस्तान एतिरो मज़बूत थींदो जो भारत खे दौरा पवंदा। अज़ीम कारोबारी शख़्सियतुनि महिनत करे मुल्क जो नालो रोशन कयो। एक्सपोर्टर्स 2025 में मुल्की बरामदात में नुमायां इज़ाफ़ो कयो। एक्सपोर्टर्स जी महिनत सां मुल्क में अरबें डॉलर्स आया। माज़ीअ में पाकिस्तान जो ॾेवालो थियण जूं ॻाल्हियूं कयूं वयूं। मुल्क खे ॾेवालपणे खां बचाइण असांजो वॾो चैलेंज हो। एक्सपोर्टर्स इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि में एक्सपोर्ट में इज़ाफ़ो कयो ऐं मुल्की मईशत में अहम किरदारु अदा कयो। असांखे गॾिजी पाकिस्तान खे तरक़ीअ जे राह ते गामज़न करणो पवंदो। महांगाई जी शरह में घटिताई अची रही आहे। पॉलिसी रेट 22% मां घटि थी 10.5% अची चुको आहे। बहितर मुआशी पॉलिसियुनि सबबि मुल्की नाणो ॿीणो थी चुको आहे। मुल्क में आबादी वधण सां वसीलनि में इज़ाफ़ो नाहे कयो वियो। ज़ियाउल हक़ जे दौर में फैमिली प्लानिंग आख़िरी तरजीह हूंदी हुई। जॾहिं सूबनि खे इख़्तियार मिलिया त मुहिम शुरू थी, पर असरु घटि रहियो। ख़ानदानी मनसूबाबंदी मज़हबी मसइलो न पर मसइलो बणायो वियो आहे। आबादी जी प्लानिंग न थियण सबबि असां मुक़ाबिलो नथा करे सघूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराचीअ में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पाण ग़लतियूं कयूं आहिनि, उन्हनि खे ख़तमु करण लाइ 10 खां 20 भेरा वधीक महिनत करणी पवंदी। समूरनि हुकूमतुनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। सिर्फ़ु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में पोलियो वायरस रहिजी वियो आहे। हर 3 महीननि खां पोइ पोलियो जे ख़ात्मे लाइ मुहिम हलाई वेंदी आहे। सिंध असेंबलीअ में 7हीं CPA एशिया रीजनल कॉन्फ्रेंस जो ठहराउ मंज़ूर। सीनियर वज़ीर शहदुल इनाम मेमण ठहराउ पेश कयो, जेको मंज़ूर कयो वियो। शहदुल इनाम मेमण जो चवणु आहे त मुसाफ़िरनि जी सहूलियत लाइ हर रोड ते बसिस हलाइण चाहियूं था। कंहिं मख़सूस इलाइक़े खे सहूलियत ॾियणु सुठी ॻाल्हि नाहे। ट्रांसपोर्ट जो निज़ाम सॼे सूबे ताईं वधाए रहिया आहियूं। यूनिवर्सिटी रोड ते ॾींहुं राति कमु हली रहियो आहे। ट्रांसपोर्ट खाते पारां बसिस जी ख़रीदारी जारी आहे। कुझु बसिस पोर्ट ते मौजूदु आहिनि। सिंध हुकूमत वधीक 500 बसिस जी इजाज़त ॾिनी आहे। हर शहरीअ खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत ॾियणु तरजीह आहे। 15,000 औरतुनि पिंक स्कूटीज़ लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। हिकु इदारो औरतुनि खे मोटरसाइकिल हलाइण जी मुफ़्त तरबियत ॾेई रहियो आहे। तव्हां ड्राइविंग लाइसेंस रखंदड़ औरतूं आणियो, उन्हनि खे स्कूटीज़ ॾिनियूं वेंदियूं। कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 12 नवां सिग्नल्स लॻाया विया आहिनि। सदर ऐं ताज कॉम्प्लेक्स वटां बसिस हलण सबबि ट्रैफ़िक जो दबाव घणो हो। बलोचिस्तान ऐं KP मां ईंदड़ गाॾियुनि खे बि हिते फिटनेस सर्टिफिकेट थींदो हो। सिंध में हाणे का बि गाॾी कंप्यूटराइज़ फिटनेस सर्टिफिकेट खां सवाइ नथी हली सघे। गाॾियूं चालान करे ॾंड मारण खां पोइ ड्राइवर्स एहतियात करे रहिया आहिनि। शहरनि खे बहितर करण में वक़्तु लॻंदो आहे, पर हुकूमत कमु करे रही आहे। सिंध असेंबली दी सिंध इंस्टीट्यूट ऑफ टीचर एजुकेशन बिल 2025 मंज़ूर करे वरितो। ऐवान आदम इंस्टीट्यूट ऑफ सोशल एंड मैनेजमेंट साइंसिस तरमीमी बिल 2025 बि मंज़ूर कयो। ॿई बिल ज़ियाउल हसन लंजार पारां पेश कया विया, जेके इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर थिया।
घरू वज़ीर जाउल हसन लंजार सिंध लैंड रेवेन्यू तरमीमी बिल 2026 ऐं मोटर व्हीकल तरमीमी बिल बि पेश कया, जेके स्क्रीनिंग कमेटी हवाले कया विया। फ़ौज ऐं अवाम जे रिश्ते में को बि बयानियूं ॾार नथो विझी सघे। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। कराची में सिक्योरिटी अख़्तियारनि जी मीडिया जे नुमाइंदनि खे ब्रीफिंग। सिक्योरिटी अख़्तियारनि जो चवणु आहे त तीरा माथरी में को बि वॾो फ़ौजी ऑपरेशन न पियो थिए। माथरी में सिर्फ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन थी रहिया आहिनि। बलूचिस्तान में फितनाल हिंदुस्तान असुल में अवाम जी सहूलियतुनि ऐं तरक़ीअ जा दुश्मन आहिनि। एहसास महरूमी जो नारो हणी दहशतगर्दी कंदड़नि खे अवाम सुञाणे चुको आहे। गुज़िरियल 3 सालनि खां फितनाल ख़्वारिज ऐं फितनाल हिंदुस्तान ख़िलाफ़ ऑपरेशन थी रहियो आहे। इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स दहशतगर्दी ख़िलाफ़ सभ खां असराइतो तरीक़ो आहे। दहशतगर्दनि ऐं ॾोहारियुनि जो गठजोड़ वाइफो थी चुको आहे। मासूम न्याणी प्रिया कुमारी जे वारसनि जे वफ़द समेत IG सिंध सां मुलाक़ात। प्रिया जे वालिद राजकुमार, एडवोकेट कल्पना देवी, महेश कुमार ऐं डॉक्टर बरपा जयसुराणी सां गॾु IG सिंध सां मुलाक़ात कई। IG सिंध वफ़द खे प्रिया कुमारी जे बाज़ेब बाबति खयल क़दमनि खां आगाही ॾिनी। IG सिंध जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं पुलिस प्रिया कुमारी जी बाज़ेबी लाइ क़दम खंया आहिनि। प्रिया कुमारी जी बाज़ेबी लाइ घरू खाते खे गॾियल जांच टीम जोड़ण लाइ ख़त लिखी छॾियो आहे। सिंध हुकूमत पारां तालीमी इदारनि में शब बारात जे मोकल जो ऐलान। स्कूल एजुकेशन खाते 4 फ़रवरी ते आम मोकल जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। 4 फ़रवरी ते सरकारी तौर खां स्कूलनि में आम मोकल हूंदी। DIG ट्रैफ़िक कराची पीर मोहम्मद शाह खे उहिदे तां हटायो वियो। मज़हर नवाज़ शेख DIG ट्रैफ़िक कराची मुक़रर। नोटिफिकेशन जारी। पीर मोहम्मद शाह खे सर्विसिज़ एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट करण जी हिदायत। अफ़सोसनाक वाक़ियो कराची में थिए या लाहौर में, इहो सानियो आहे। गुल प्लाज़ा वाक़े खां पोइ कुझु माण्हुनि सियासत कई। तनक़ीद बावजूदि चवां थो गॾु वेहो, गॾिजी कमु कंदासीं। तव्हां तनक़ीद करियो या न, असांजो कमु जारी रहंदो। गाॾीअ जा चारे फ़ीता गॾु हलंदा तॾहिं बहितरी थींदी। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कंदड़ पाण सान्हे वारे हंधि न पहुता। अली खुर्शीदी ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी खे वज़ीर आज़म सां ॻाल्हाइणु घुरिजे। गुल प्लाज़ा सान्हे ते कंहिंखे अदालत वञिणो आहे त भले वञे। MQM वारा पंहिंजनि जा न थिया त ॿियनि जा छा थींदा। गुल प्लाज़ा सान्हे जी इंक्वायरी कमीशन बाबति गवर्नर जे प्रिंसिपल सेक्रेटरी जो ख़त सिंध हाई कोर्ट खे मिली वियो। हाई कोर्ट जो चवणु आहे त इंक्वायरी कमीशन बाबति ख़त सुप्रीम कोर्ट जे 2023 जे फ़ैसिले मुताबिक़ न आहे। प्रिंसिपल सेक्रेटरी खे घुरिजे त इहो ख़त गवर्नर सिंध खे पेश करे। PP अॻवान आदिल धामरा जो वालिद लाॾाणो करे वियो। बिलाल भुट्टो ज़रदारी समेत PP अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार। ग़ुलाम हैदर धामरा 86 वरनि जे ॼमार में दिलि जे दौरो पवण सबबि फ़ौत थी वियो। मरहूम जी जनाज़ नमाज़ सुभाणे सुबुह 10 वॻे शाहपुर चाकर हाई स्कूल में अदा कई वेंदी। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मरहूम डॉक्टर ग़ुलाम हैदर धामरा पार्टीअ लाइ हिकु असासो हो। हुन पार्टी क़यादत जे 2 नसलनि सां गॾु जदोजहद कई। संदसि लाॾाणे जी ख़बर ॿुधी घणो ॾुख थियो आहे। मरहूम जी जदोजहद ऐं क़ुर्बानीनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। फरियाल टालपोर शादिया मरीज़ शादिलिना मेमोन ससी पलीजो ऐं ॿियनि पारां पिणु ॾुख जो इज़हार।